بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। اقرأ باسم ربك الذي خلق रसूल अरबी तव्हां पंहिंजे रब जे नाले सां पढ़ो जंहिं पैदा कयो خلق الإنسان من علق इंसान खे रत जे हिकु दिग मां पैदा कयो। اقرأ وربك الأكرم الذي علم بالقلم علم الإنسان ما لم يعلم तव्हां पढ़ो ऐं तव्हांजो रब वॾो करीम आहे उहो रब जंहिं कलम सां लिखण वग़ैरह सेखारियो इंसान खे हुन सेखारियो जेको उहो न ॼाणंदो हो। كلا إن الإنسان ليطغى أن رآه استغنى ख़बरदार बेशक इंसान नाफरमानी करे थो जंहिं वक़्तु उहो पाण खे गनी ॾिसे थो। إن إلى ربك الرجعى बेशक सभिनी खे तव्हांजे रब ॾांहुं मोटणो आहे। أرأيت الذي ينهى عبدا إذا صلى छा तव्हां उन माण्हू खे न ॾिठो जेको रसूल अरबी खे निमाज़ पढ़ण खां रोके थो। أرأيت إن كان على الهدى أو أمر بالتقوى छा तव्हां उन खे न ॾिठो जो जेकॾहिं उहो हिदायत ते हुजे हा या परहेज़गारी जो चवे हा। أرأيت إن كذب وتولى छा तव्हां उन खे न ॾिठो जो जंहिं वक़्तु उन तकलीफ़ कई ऐं मुंहुं मोड़ियो। ألم يعلم بأن الله يرى छा उहो नथो ॼाणे त बेशक अल्लाह ताला ॾिसे पियो। كلا لئن لم ينته لنسفعا بالناصية ख़बरदार जेकॾहिं उहो बाज़ न आयो त असीं यकीनन उन खे पेशानी खां पकींदासीं। ناصية كاذبة خاطئة इहा पेशानी जेका कूड़ी आहे ऐं गुनहगार आहे। فليدع ناديه سندع الزبانية पोइ भले उहो पंहिंजी मजलिस वारनि खे पुकारे असीं बि फौरन पंहिंजे अज़ाब वारनि मलाइकनि खे सॾींदासीं। كلا لا تطعه واسجد واقترب ख़बरदार उनजी का ॻाल्हि न ॿुधो ऐं तव्हां हमेशह सजदो करियो ऐं मूंखे वेझा थियो। हीअ आहे शरीफ़ सजदे जी आहे, सजदो करणु तमामु ज़रूरी आहे।